पनुआकिल शहर के खूबसूरत ऐं मॉडल बणाइण लाइ करोड़नि जे हाईवेज़ प्रोविशनल गवर्नमेंट रोड्स पारां लागसा शाही बाज़ार बायजी चौक सिद्धूजा चौक दुआ चौक वारे रोड की तामीर ऐं मरम्मत के कम में ठेकेदार सैयद नसीम हुसैन शाह सुस्त रफ़्तारीअ सां गॾु मुबैना तौर ते गैर मयारी नाक़स मटीरियल भी इस्तेमाल करण लॻो। रोड में माप 60 फुट बजाय 40 फुट पत्थर विछायो वञे पियो। 9 इंच पत्थर विझण बजाय 2 इंच पत्थर विधो वञे। होॾां रोडनि की तामीर में गैर मयारी नाक़स मटीरियल इस्तेमाल करण ऐं तरक्याती कमनि में मुबैना तौर मेगा करप्शन कंदड़ ठेकेदार नसीम शाह ख़िलाफ़ हम ख़याल शहरी इतिहाद गुलाम मुस्तफ़ा कलवड़ एसटीपी फैसल झंडीर आमिर हुसैन झंडीर सत्तार महर ऐं ॿियनि खे जी अॻवाणीअ में ईदगाह चौक ते राशि ऑफिसरनि सिफारिशी ठेकेदार नसीम शाह इन जे टोले ख़िलाफ़ शहरी अॻवाणनि घुर कई त सालनि खां रोड रस्तनि ड्रेनेज जे सिस्टम जो नाक़िस कम कंदड़ ऐं करप्शन कंदड़ ख़िलाफ़ पूरी तहक़ीक़ात कराए पनुआकिल में साफ़ ऐं शफ़ाफ नमूने कम कराया वञनि ऐं पनुआकिल खे फुरजण ऐं लुटजण खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची